रिपोर्ट गुलजार अमन चांडियो शहदाद कोट सूबाई तक PS 14 ते GDA उम्मीदवार मीर मुजफ्फर बिरोही पारां इलेक्शन दौरान 70 पोलिंग स्टेशन जो रिज़ल्ट न मिलण खिलाफ़ सभई माण्हुनि जे रैली धरणो GDA उम्मीदवार मीर मुजफ्फर बिरोही, बैरिस्टर अख्तर हुसैन, जब्बार शेख, सैयद अली अकबर शाह, मंसूर जरवार, मुजाहिद अवान, रमीज़ तुन्यो, वज़ीर खोसो, कामरेड लियाकत खोसो, अहमद नवाज़ बिरोही ॿियनि जी अॻुवाणी में सजावल चौक खां रैली कढी प्रेस क्लब खां थींदे कोटू मोटू चौक ते पहुची धरणो ऐं उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त इलेक्शन में असां सां धांधली थी आहे। इलेक्शन खे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिन वक़्त ताईं 70 पोलिंग स्टेशन जो रिज़ल्ट न ॾिनो वियो आहे। फार्म 45 बि न ॾिनो वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त काफ़ी पोलिंग स्टेशन ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर ग़ैर सरकारी रखिया विया जंहिं जे सहीअ सां हिकु न पर 20 वोट कराए पंहिंजे उम्मीदवारनि खे कामयाबु करायो। हुननि चयो त असीं हिन इलेक्शन खे इलेक्शन ट्रिब्यूनल में चैलेंज कंदासीं ऐं कोर्टुनि में वेंदासीं। हुननि मुतालबो कयो त इलेक्शन में थियल धांधलियुनि जो नोटिस वरितो वञे, इंसाफ़ फ़राहम कयो वञे।